आसिफ ज़रदारी सुभाणे बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ में शिरकत न कंदो। वज़ीर आला सिंध चयो आहे त आसिफ ज़रदारीअ जी तबियत ठीकु नाहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त पार्टीअ जे सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटीअ जो इजलास जनवरीअ जी पहिरें हफ़्ते में थींदो। अवाम जी ताक़त ऐं मदद सां आसिफ ज़रदारी हुकूमत किराइण जी ॻाल्हि कई त नई हुकूमत खे अचण ई न खपे हा। साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद पहुची वियो। ज़रियनि मूजिबि मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि सां मुलाक़ात कंदो। सियासी सूरत हाल ऐं स्पीकर क़ौमी असेंबली चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ आदम एतमाद ते बि गौर कयो वेंदो। पाकिस्तान जी अमरीकी शहरी वजीह सवाती क़त्ल केस में गिरफ़्तार मरकज़ी जवाबदार रिज़वान हबीब जी जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि जी वाद कई वई। मक़तूल जे अॻूणे मुड़ुस ते उन जे क़त्ल जो इल्ज़ाम। लाहौर में धुंध जे करे फ़ज़ाई ऑपरेशन मुअत्तल। 20 खां वधीक परवाज़ूं मुतासिर। धुंध ऐं ख़राब मौसम जे सबबि कुझु परवाज़ुनि खे कराची ऐं इस्लामाबाद मोकिलियो वियो। मरीअ में बर्फ़बारीअ जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद एक्सप्रेस वे ते मरी वञण वारे सयाहनि जी गाॾियुनि जूं वॾियूं क़तारूं लॻी वयूं। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान नवाब शाह डिवीज़न पारां शहीद फिदा हुसैन सोलंकीअ जी 9वीं वरसी इमाम बारगाह यादगार करबला में मल्हाई वई। जॾहिं त उन मौक़े ते वरसीअ जी तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध जे सदर आलामा सैयद असद इक़बाल ज़ैदी ज़वार मोहम्मद हुसैन चांडियो मौलाना अता हुसैन चांडियो मौलाना अब्दुल हकीम लाशारी मौलाना मुश्ताक अली मौलाना इम्तियाज़ अली आसिफ हुसैन ऐं ॿियनि चयो त 9 साल गुज़रण बावजूदि शहीद फिदा हुसैन सोलंकीअ जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। जॾहिं त शहीद जे खून सां इंसाफ़ न कयो पियो वञे। उन्हनि चयो त मिलत लाइ शहीद फिदा हुसैन सोलंकीअ जूं क़ुर्बानियूं साराह जोॻियूं आहिनि। उनखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। उन्हनि चयो त मुल्क जा इदारा मफ़लूज बणिजी चुका आहिनि ऐं अवाम ते महांगाईअ जा बम किराया पिया वञनि। जॾहिं त हुक्मरान मुकमल तौरु नाअहल थी चुका आहिनि। जॾहिं त वरसीअ जे आख़िर में क़ुरान ख़ानी कई वई ऐं लंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। सिंध शागिर्द काउंसिल पारां PMC इस्पताल जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ अयाज़ फरियाद सदाम मला ऐं सतार चांडियो नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उन्हनि ताईं चयो त PMC इस्पताल में कुझु ॾींहं अॻु शागिर्दनि खां टेस्ट वरिती हुई जेका PMC जी ग़लति पॉलिसियुनि जे करे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कई वई। उन्हनि चयो त पंजाब जा शागिर्द सिंध जे हर डिपार्टमेंट में टेस्ट ॾेई ऐं उन्हनि खे पास कयो वञे थो। सिंध जे शागिर्दनि खे घटि मार्कूं ॾेई उन्हनि जे हक़नि ते दाड़ो हयो वञे थो। उन्हनि चयो त 18वीं तरमीम तहत सूबनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि त जीअं शागिर्दनि खे पंहिंजा सही हक़ मिली सघनि ऐं ईंदड़ शागिर्दनि जो मुस्तक़बिल बहितर थी सघे। जमीयत उलमा इस्लाम नवाब शाह पारां ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में इलेक्शन कटण जे ख़ुशीअ में शाहिद हुसैन जोकियो मुफ्ती मोहम्मद खान चांडियो मौलाना अहमद हुसैन जमाली मौलाना ग़ुलाम मोहम्मद लुंड मौलाना ग़ुलाम हैदर बिरोई मौलाना अब्दुल ख़ालिक बिरोई ऐं ॿिया नवाब शाह प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि खे मिठाइयूं खाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते उन्हनि चयो त ख़ैबर पख्तूनख्वा वांगुरु सिंध सूबे में बि इंशाअल्लाह चूंड खटे कामयाबी माणींदासीं।